सूरह मुजादिला रुकू नंबर 3। ए पैगंबर उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथई छा जिन हिकु अहिड़ी क़ौम सां दोस्ती रखी जिन ते अल्लाह ॾमरियो आहे, न कि उहे याने मुनाफ़िक़ अव्हां मां आहिनि ऐं न कि उन्हनि यहूदियुनि मां आहिनि, ऐं उहे ॼाणी ॿुझी कूड़ ते कसम खणंदा आहिनि। उन्हनि लाइ अल्लाह सख़्तु अज़ाब तयारु कयो आहे। बेशक उहे जेकी कंदा आहिनि सो बुछड़ो आहे। पंहिंजनि कसबनि खे ढाल करे वरितो अथनि ऐं अल्लाह जे वाट खां माण्हुनि खे झलियाऊं, तंहिं करे उन्हनि लाइ ख़ुआरी ॾींदड़ अज़ाब आहे। अल्लाह जे अज़ाब खां न कि संदनि माल ऐं न कि संदनि औलाद खाइनि कुझु बि टारींदो, उहे दोज़खी आहिनि। इहे उन में सदाईं रहंदा। जंहिं ॾींहुं उन्हनि मिड़नी खे अल्लाह उथारींदो, तंहिं ॾींहुं संदसि ॾाॾो ईअं कसम खणंदा जीअं अव्हां जे ॾाॾो कसम खणंदा आहिनि, ऐं भाईंदा आहिनि त उहे कंहिं चङी ॻाल्हि ते आहिनि। ख़बरदार थियो, बेशक उहे असुलु कूड़ा आहिनि। मथनि शैतान ग़ालिब थी वियो आहे, पोइ उन्हनि जे दिलि खां अल्लाह जी यादगिरी विसारियईं। इहे माण्हू शैतान जी जमायत आहिनि। ख़बरदार थियो त बेशक शैतान जी जमायत ई टोटे वारी आहे। बेशक जेकी अल्लाह ऐं संदसि पैगंबर जे हुक्म खां मुख़ालिफ़त कंदा आहिनि, से तमामु ख़ुआरीअ वारनि माण्हुनि में आहिनि। अल्लाह लिखी छॾियो आहे त आउं ज़रूरु ग़ालिब रहंदुसि ऐं मुंहिंजा पैगंबर बि। बेशक अल्लाह सॻारो ग़ालिब आहे। ए पैगंबर, अहिड़ी क़ौम जेका अल्लाह ऐं क़यामत ॾींहं खे मञींदी हुजे, तंहिंखे तूं हिन वस्फ़ सां न ॾिसंदे त जंहिं अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी मुख़ालिफ़त कई आहे, तंहिं सां दोस्ती रखंदा हुजनि, तोरे उहे संदनि पीअर या संदनि पुट या संदनि भाइर या संदनि माइट हुजनि। इहे मोमिन उहे आहिनि जिन जे दिलनि में अल्लाह ईमान लिखियो आहे ऐं जिन खे पंहिंजे ॻुझे फैज़ सां सघ ॾिनी अथसि, ऐं उन्हनि खे अहिड़े बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि। हू उन्हीअ में सदाईं रहंदा। अल्लाह खाइनि राज़ी थियो ऐं उहे खाइंसि राज़ी थिया। उहे अल्लाह जी जमात आहिनि। ख़बरदार थियो त बेशक अल्लाह जी जमात छुटण वारी आहे।